अस्सलाम वालेकुम जी त बावा के हम खबर का आगाह कंदोला त हींअर असां खबर सिटी में मौजूद आहियूं पीटीआई जा ज़िले जा प्रेसिडेंट सरदार मोहम्मद अली खान हको साहब सां गॾु आहे। नाज़रीन असां कोशिशि कंदासीं त अवां जी आरोड़ी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा ज़रूरु असां आवाज़ जो शेयर कंदासीं। मोहम्मद साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मोहम्मद साहब तव्हांखे सिंध मुंहिंजी मां न्यूज़ टीवी में मां लिखा तव्हांजी महिरबानी। मोहम्मद साहब अचो पिया ख़ासि करे ज़िला कमर शदादपुर जे हवाले सां मां सम्झो त हिन वक़्तु जेका ज़िला कमर शदादपुर जेका पोज़ीशन आहे 95% बिल्कुलु जॻहियूं ख़तमु, 90% फ़सुलु आहे कोन ऐं जेको अवाम आहे उहो बेयार मददगार बणा अवामी नुमाइंदा आहियो, अवां जा छा व्यूज़ आहे? राजस्थान घुमो फिरो त सॼे ज़िले जी सूरत का मुंहिंजी कोन्हे का एहतजाज धरना इहो थिए ख़बर में रोज़ मामूल बणियल आहे। जेको हिते फार्मूलो आहे राशन वग़ैरह विराइण जो या टेंट वग़ैरह ॾियण जो उहो लाइक ऐं डिसलाइक वारे हिसाब सां हले थो कि पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ऐं मेरिट ते का शइ थिए नथी। जेको दोस्त खातो अप्रोच कराए लिस्ट खणी अचे साइन कराए थो हुनखे कारोबार जी तारीख़ में सामान मिले थो। हिन वक़्तु तव्हां वेंदव त डी सी ऑफिस जा जो 7 माण्हू बीठा आहिनि दरख़्वास्तूं कयूं, ऑफिस जे अंदरि वेंदव त बाइस्का भरिया पिया आहिनि दरख़्वास्तुनि जा। माण्हुनि जी अहिड़ी क़िस्म सां मां सम्झां थो तज़लील थी रही आहे, बाक़ी मेरिट ते को उन्हनि खे रिलीफ मिले कोन थो, जंहिंजे करे असांखे मायूसी बि आहे, दुख बि आहे। ॿिए तरफ़ सिंध हुकूमत जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जी कोशिशि इहा ई आहे त उहो इंसानियत जे बेसिस ते का बि रिलीफ ॾियनि नथा, जेको उन्हनि खे मिले थो उहो पंहिंजे सियासी हिसाब सां उनजी विरासत कनि था। पंहिंजा माण्हू असांखे वोट ॾिना त उनखे ॾियनि था, जिन वोट न ॾिना आहिनि उनखे जेके था छॾनि सिधो उनखे जवाबु था ॾियनि तुंहिंजो असां सां वास्तो न आहे, तो इलेक्शन में असांखे वोट न कया, जंहिंखे वोट कया वञी उन्हनि वोट। अहिड़े तरीक़े सां मां सम्झां थो त जेको इंसानी आदमी हो पीपल्स पार्टी वारा दोस्त उन ते बि सियासत करे रहिया आहिनि, जेका कि ॾुख जी ॻाल्हि आहे। हिन टाइम ते सियासत न करे इंसानियत खे तरजीह ॾिजे। माने जमहूरियत जो नालो आहे, जमहूरियत जेके दावा था कनि असां जमहूरियत जा आलमबरदार आहियूं। जमहूरियत त यार सिधी ॻाल्हि आहे, सिर्फ़ु हिते न मतलब हर शइ में जमहूरियत सिर्फ़ु नाले मात्र बची आहे। बाक़ी त हिते डिक्टेटरशिप चले, तंज़ीमूं था ॾिसो हाईटेक लॻी पियूं वॾेरनि वटि, वॾेरा जीअं चाहिनि था उहो थिए थो। उन्हनि जी पंहिंजी पार्टी तंज़ीमुनि वटि को अहिड़ो को पावर या को शइ कोन्हे त जंहिंजे थ्रू आहे पब्लिक खे या ग्रास रूट लेवल रिलीफ ॾेई सघनि। हाणे बि वॾा माण्हू जेके हिते मिसाल MP MLA चई सघनि था, उहे या उन चंद मनपसंदि माण्हू जेको सॼो सिस्टम हलाइनि था, उहे बि सिर्फ़ु पंहिंजे माण्हुनि खे रिलीफ पहुचाईंदा। अमन अमान जी सूरत हाल से की वैसन में ज़रा कमर साहब अमन अमान जी सूरत ॾाढी ख़राबु आहे। असां वटि हिन वक़्तु इहो जो आहे पुरियूं धाड़ा जेके सॼा ॾींहं ॾिठे आम थी विया आहिनि। अॻे सिर्फ़ु मोटरसाइकिल जी चोरी हूंदी, उहे बि लिख घिटिन मां बीठल मोटरसाइकिल काए वेंदा। हाणे त हथ कस लॻी पई आहे, बैंकुनि जे ॿाहिरि ऐं जिते किथे माण्हू घुमंदा हुआ सॼा ॾींहं ॾिठे थो, कंहिंखो 2 लख कंहिंखो ₹1 लख रोडनि तां ख़बर पए थी जेका तो पैसा कढाए नथे थो बीहारे सिधो गोलियूं माण्हू ज़ख़्मी बि कनि था ऐं काफ़ी नुक़सान बि थिया आहिनि। अॼु बि वारदात थी आहे असांजे शहर जे हिकिड़े मक्सी साहब खां ₹9 लख खसिया अथऊं शहर में। कुझु ॾींहं अॻ में असांजो वापारी हुयो गिह जो लालू साइड वॾो मोटो बचे थो, हुनखे गोलियूं हुनखां पैसा खसिया अथऊं। अहिड़े क़िस्म जा माण्हू पंहिंजे घर में पंहिंजी जेकी इज़त था रोज़ी था कनि उहे बि महफ़ूज़ न आहिनि। त वधीक असां इहा शिकायत तव्हांखे ॾियूं कंहिंखे जेका मां सम्झां थो त फुली असांजी पुलिस जी नाकामी आहे ऐं हिन जी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। असां वधि वधि दावो करे सघूं था त मां सम्झां थो मथे को ॿुधण वारो आहे ई कोन। मथियां जेके असांजा सियासतदान आहिनि उन्हनि खे सिर्फ़ु पंहिंजी जेका साह जी पंहिंजो पाण खे कीअं बचायूं, देव जे केसनि मोह जा कोई मथे इमरान ख़ान जी तहरीक जी सॼो हुनजो फोकस होॾे ई आहे। ग्रास रूट लेवल ते छा थो थिए, माण्हू कहिड़ी इज़त में गुज़रनि था, उन्हनि जो असांखे उनजो को परवाह ई कोन्हे। नाज़रीन वठंदासीं हिकिड़ी नंढी शॉर्ट ब्रेक असां गॾु। नाज़रीन असांजे प्रोग्राम जा महिमान आहिनि जी शिरकत में सरदार मोहम्मद अली खान हको साहब सां पाकिस्तान तरीक़े साहब ज़िला कमर शदादपुर जा प्रेसिडेंट आहिनि। नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाए थो वञा सरदार मोहम्मद अली खान हको के तरफ़ जो मोहताज न आहे, उन हमेशह ज़िला कमर शदादपुर जे सियासी फ्रेमवर्क में
तमामु हिकिड़ो बहितरीनु किरदारु रहियो आहे तमामु जेको आहे सिटी जे अंदरि हर इशू में जेको आहे अॻु बढ़ाए रहिया आहिनि अॼु सिंध मुंहिंजे मां न्यूज़ टीवी नसर जा महिमान आहिनि ऐं अवां जो होस्ट आहे डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं जी मोहम्मद साहब कीअं पिया सम्झूं त डीसीओ साहब जी त दावा थो कनि त मां ज़िला कमिश्नर कोड हिकिड़ो रिलीफ ॾेई चुको आहे रिलीफ डीसी साहब जेकॾहिं ॾे बि थो मां तव्हांखे पहिरियों ई इहा ॻाल्हि ॿुधाई त मख़सूस माण्हू जेके डीसी साहब खे पहुची सघनि था अप्रोच सां का लिस्ट खणी अचनि था उन्हनि खे मिले थो उतां विरासत काॾे थी वञे उहा ख़बर नथी पए तव्हांखे जेकॾहिं पुछणो आहे त आम माण्हू खां वञी पुछो त आम गिरपुठनि वञो जेके मुतासिर ॻोठ आहिनि उते वञी तव्हां पुछो तव्हांखे ख़बर पवंदी रिलीफ मिलियो आहे न मिलियो आहे हाणे सिंध हुकूमत चयो जी अलाए केतिरनि अरबनि रुपए जो ॾिनो आहे उहे पहुता आहिनि ज़िला जा अमलदार चवंदा त असां हेठि पहुचायो आहे पंहिंजे चेयरमैन जी मार्फत वरी पब्लिक खां पुछो त उहे चवंदा असांखे कुझु मिले ई कोन्हे असां ॻोठ जी तक़रीबन सर्वे कई आहे त सर्वे में ॻोठाणे जो इहो चवणु आहे त डीसी तरफ़ां को बि रिलीफ न आहे ऐं सिंध हुकूमत नाले का बि शइ असांखे नज़र नथी तव्हांखे इहा ई त गुज़ारिश कई त तव्हांखे पुछिणो आहे त तव्हां ग्रास रूट ते वते आम माण्हू खां पुछा कयो न तव्हांखे कुझु मिलियो आहे न मिलियो आहे जे मिलियो हूंदो बि ज़ाहिर लॻो पियो हूंदो टेंट मिलिया हूंदा या रिलीफ मिलियो हूंदो त पोइ रोडनि ते छो वेठा आहिनि बुख बदानी में छो आहिनि बीमारी में छो था मरनि बुख में छो था मरनि कुझु मिलिया त ज़ाहिर हुजे चंद जेके हुन जा मंज़ूर नज़र माण्हू आहिनि जेकॾहिं मिले थो उते वंड विरासत थिए जेतिरी जो घणो त पंहिंजे मिले था रखनि बाक़ी जेको थोरो घणो बचे थो उहे पंहिंजी मर्ज़ी ते थियनि था बाक़ी आम माण्हू जेको बेपच माण्हू हुन खे परेशान मोहम्मद साहब आख़िर में पंहिंजे तरफ़ां जेको आहे मैसेज ॾिनो मैसेज इहो ई आहे त हे अलाह साईं तरफ़ां हिकिड़ी आज़माइश आहे हर इंसान जी जेको ॾुखे वक़्त में हले थो हुनजे लाइ आज़माइश आहे त अलाह जी ज़ात ते यकीन करे सब्र ऐं मोटे वक़्तु गुज़री वेंदो ऐं सरहदी वारनि माण्हुनि जे लाइ आज़माइश आहे त हे टाइम आहे जेको अलाह तव्हांखे ॾिनो आहे उन मां जो जेतिरी थी सघे वरी वरी करे नाज़िम प्रोग्राम जी शिरकत में असांजा महिमान हुआ सरदार मोहम्मद अली खान हिकिड़ो पाकिस्तान तहरीक इंसाफ ज़िला कमर्शियल जा प्रेसिडेंट आहिनि नाज़िम तव्हांखे मां ॿुधाईंदो रहां त हिकिड़ा हाउस जेको आहे सरदार मोहम्मद अली खान हिकिड़ो साहिब असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे ताज़ा सूरताल ज़िला कमर्शियल जे हवाले सां जेका बोर्ड आई आहे बोर्ड जे हवाले सां नाज़िम सूबे जा डीसी कमर्शियल जो को किरदारु न आहे हिते जेको आहे ग़रीब मिस्किन जेको अलाह जो जेको माण्हू आहे उनखे कुझु कोन थो मिले बाक़ी हिते जेको आहे पंहिंजी जेका जमूरियत जे हवाले सां जेका जमूरियत जी लतार आहे जमूरियत जो नालो आहे ऐं कंहिं बि मिस्किन ग़रीब जो को बि तदारक कोन पियो थिए ज़िलो कमर्शियल कोट बेयारो मददगार बणियल आहे नाज़िम ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरामैन अली जो अब्दुल सागर डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान सिंध सलामत साल सलाम